टंडो जाम मां इरफान खुश्क जी रिपोर्ट मूजिब मारूफ आलिम दीन दिल बीहण सबब लाडाणो करे वियो। मौलाना अली हैदर भुट्टो दिल जे दौरे सबब मालिक हकीकीअ सां वञी मिलियो। आलिम दीन सकरण भरसां ॻुठ ॿुढो चढ़ण में ॼाओ नंढपिण में ज़हीन होशियार हुजण सबब खेसि वालिद मोहतरम दानिशगाह वाघेरे जी में दाख़िला वठी ॾिनी, जिते अलामा दीनी तालीम सां गॾु रियाज़ी साइंस अंग्रेज़ी तालीम हासिल कई। कॉलेज मां निकिरी खेसि गवर्नमेंट टीचर जी नौकरी मिली। पाण कुछ साल नौकरी करण बाद दीनी तालीम सां लगाव हुजण करे ईरान जे शहर कुमुल मुक़द्दस में पंहिंजो आलिम दीन जो कोर्स करण शुरू करे छॾियो। जॾहिं त मुल्क खां ॿाहिरि वञण जे करे खेसि सरकारी नौकरी छॾणी पई। ज़िंदगीअ जा 10 साल कम में रहण बाद खेसि संदसि आबाई शहर सकरण मां ख़त अचणु शुरू थी विया। तव्हां जहिड़े आलिम दीन जी सकरण खे ज़रूरत आहे। इन करे वापसि सकरण अची दीनी तालीम सां नौजवाननि खे सरशार कयाई। पाण पंहिंजो कुटुंब सां गॾु वापसि ॻोठ आया ऐं सकरण शहर में दानिशगाह अली इब्न तालिब अलैहिस्सलाम जे नाले सां मदरसे जो संगे बुनियाद रखियाई। मौलवी अली हैदर भुट्टो केतिरा ई साल मदरसे खे हलायो, जंहिं मां केतिरा ई शागिर्द अॼु आलिम दीन बणियल आहिनि।